कम जेकर तवजो ना है त पोए ॿियो केर थो थी सघे किथे मूंखे फासाइण जी तव्हांजा साज़िश त कोन कसम सां बाबा ने पंजे ने शरीफ अखियुनि सां ॾिठो आहे केस नाहे दाख़िल कराइण हाणे मीर जे मथां तव्हांजे माण जो केस दाख़िल त मीर जी सज़ा सुठी कोन्ह आहे इनमें मुंहिंजो को बि हथ रावल सां थियो आहे साॻियो कमु तव्हां सां नवाब खान करे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी बहितरीन कहानी। दोस्तों अॻे किस्त में हाणे छा थियण वारो आहे तव्हांखे पोइ किस्त में ॿुधायो त भावल मरदो कोन बची वेंदो ऐं वक़्तु पंहिंजो सफ़ाई पेश करे वेंदो त तुंहिंजे मथां फलाणे ने हमलो कयो मां त हीअं ऐं मथां मीर वरी जेको आहे राणी खे वठी वियो धोखो थी वियो फलाणा टी मडेर ईअं ई थियो तव्हां ॾिठो। हाणे दोस्तों नवाब खान जा माण्हू गोली हलाई भावल खे इहा पक थी चुकी आहे लेकिन भावल खे दिलि में वाम बि आहे वक़्त जे ख़िलाफ़ु लेकिन जॾहिं राणी जी ख़बर उन ॿुधी त हीउ कमु हीअं थियो आहे त उन खे ख़बर पइजी वई भावल खे त मीर बि गेम खेॾे सघे थो। अहिड़े हिसाब सां फ़िलहालु वक़्त जे मथां थोरो घणो यकीन कंदो भावल खान ऐं हितां उथी करे सिधो हमलो करण जी कोशिशि कंदा मीर जे मथां लेकिन उहो सिजावर खान जे भर में आहे मीर लेकिन पुलिस खां बचाइण जे लाइ सिजावर खान वटि मीर चवंदो त तूं मूंखे इहो पुलिस खां बचाए लेकिन मूं हमलो भावल खान जे मथां नाहे कयो सिजावर खान खे चवंदो ऐं गुलण सॼी कहाणी जॾहिं ॿुधाईंदो नवाब खान खे त हे मीर ई कमु करियो आहे त वक़्त खे गुत ॾियारे ऐं भावल खे भड़काइण जे लाइ पूरी कोशिशि कंदो नवाब खान। ऐं हाणे जीअं मूंसां ख़बर पवंदी त हमलो थियो आहे ऐं भावल जे मथां उहो कावड़बो जेको आहे सोडर वारनि जे मथां लेकिन उहो क़समूं खणंदा असां हमलो नाहे कयो ऐं कंहिं ॿिए हमलो कयो आहे या नवाब खान हमलो कयो आहे भावल खे असां नाहे मारियो ऐं मूंसां बि परेशान थी वेंदो मथां मीर इहो क़दम खयों हुजे मीर तकड़ि कंदो आहे हर कम में उन्हनि खे शक पइजी वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसो दोस्तो त हाणे जेको आहे इन जी गड़बड़ गेम जेको आहे ॻिची में ऐं घाटे में पइजी वेंदी ऐं हिक ॿिए जे में चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा अल्लाह हाफ़िज़।